मुझे समझ में नथो अचे त यार ही सब कुछ छा थी रहा। आरिफ जे माण्हुनि खे भला केर थो मारे सघे? तो ही तो चयो कोई बाबू नाले जो शख्स हो जो इस्माइल जो ख़ास माण्हू हो। हाँ पर उहो उते करे छा पियो ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में छा थियो? ॻाल्हि वॾी सीधी सही आहे। इस्माइल पंहिंजा माण्हू मोकिलिया तोखे मारण जे लाइ ऐं आरिफ हुसैन बि पंहिंजा माण्हू मोकिलिया ऐं इहो इतफ़ाक़ थी सघे थो ऐं तुंहिंजा ॿई दुश्मन हिकु ई वक़्त ते उते पहुता ऐं आम्हूं साम्हूं थिया त हिक ॿिए खे मारे छॾियो। इस्माइल मूंखे छो पियो मारणु चाहे? उहो त मूंखे सुञाणींदो बि न आहे। छो तूं हुन जी वीडियो न ठाही? हा वीडियो त ठाही पर मुंहिंजो चहिरो उन्हनि थोरी ॾिठो ऐं उन्हनि खे कीअं ख़बर पई त इहा वीडियो कंहिं ठाही आहे? कहिड़ी मुश्किल आहे, तूं वलीद लाइ कमु कंदे हुए ऐं उन्हनि पतो लॻाए छॾियो हूंदो। हा थी सघे थो त हिन वक़्तु आरिफ मुंहिंजे खून जो प्यासो हुजे। मूंखे सम्झ में नथो अचे यार ही सभु कुझु छा थो थिए। यारो हाणे कुझु नथा करे सघनि छो जो हुननि जा माण्हू मुआ आहिनि, हू पुलिस जे नज़रुनि में बि आहिनि। हा हू बदिलो ज़रूरु वठंदो पर हिन वक़्तु मुंहिंजी मदद केरु थो करे सघे यार? मूंखे हिकु ई सूरत-हाल नज़र अची रही आहे। कहिड़ी? आरिफ जी बर्बादी। तोखे मज़ाक सोचिया? आरिफ जी बर्बादी कीअं थींदी इहो त ॿुधाए। तोखे आरिफ लाइ हिकिड़ो कमु करणो जेको न थी सघियो, इन ई करे हू तुंहिंजो दुश्मन बणिजी वियो। हा त उहो कहिड़ो कमु हो तोखे जेको तूं आरिफ लाइ करे पियो? सालिक जो मौत। सालिक मुंहिंजी मदद करे सघे पियो। सालिक वटि उहा रिपोर्ट जेका आरिफ खे बर्बाद करे सघे थी। मूंखे त शायदि कुझु करण जी ज़रूरत बि न पए। न, आरिफ त पूरी कोशिश कंदो सालिक खे ख़तमु करण जी। तो सही थो चए। तूं सालिक जी मदद कर, सालिक तुंहिंजी मदद कंदो। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।